बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु जी असांजी टॉपिक आहे सिलेक्शन पेन। उन लाइ मां कुझु शेप्स इंसर्ट कयां थो। ऐं हाणे मां हिननि जी सिलेक्शन रिमूव कयां थो ऐं सिलेक्ट में अची सिलेक्शन पेन खे क्लिक कंदुसि त सिलेक्शन पेन ओपन थींदो ऐं हिनखे मां क्लोज़ कयां थो। ऐं उन खां अलावा मां हिते ॾिसो शेप ते क्लिक कयां थो त फॉर्मेट टैब खुली ईंदी। हिनखे मां क्लिक करे ऐं उन खां अलावा अरेंज ग्रुप में बि सिलेक्शन पेन खे क्लिक कंदुसि त ॾिसो सिलेक्शन पेन ओपन थींदो। यानी तव्हां अरेंज ग्रुप मां बि सिलेक्शन पेन खे ओपन करे सघो था। ऐं हिनखे मां क्लोज़ कयां थो ऐं उन खां अलावा तव्हां अल्ट सां गॾु F10 खे प्रेस कंदव त सिलेक्शन पेन ओपन थींदो। ऐं हिते तव्हां सिलेक्शन पेन में जेको आहे त कंहिं बि शेप्स खे तव्हां सिलेक्ट करे सघो था। ॾिसो केन खे मां सिलेक्ट कयो आहे त केन जे चौधारी बॉर्डर आयो आहे ऐं फ्लोर चार्ट खे मां सिलेक्ट कंदुमि त फ्लोर चार्ट जे चौधारी बॉर्डर ईंदो ऐं रेक्टेंगल खे सिलेक्ट कंदुमि त रेक्टेंगल जे चौधारी बॉर्डर ईंदो। ऐं हिननि जो मां नालो बि चेंज करे सघां थो यानी हिननि खे रीनेम करे सघां थो। रेक्टेंगल ॾिसो सिलेक्टेड आहे ऐं अञा हिनखे वधीक सिलेक्ट कंदुमि त एडिट जो ऑप्शन ईंदो। ऐं मां ॾिसो बैक स्पेस कीअ खे प्रेस कयां थो कर्सर खे हिन जे लास्ट में हाणे 12 घटियां थो 12 खे ऐं पोइ मां एंटर खे प्रेस कंदुसि त ॾिसो हीअ रेक्टेंगल रीनेम थी वेंदो। ऐं ॿियो मां फ्लोर चार्ट खे रीनेम कयां थो फ्लोर चार्ट खे सिलेक्ट कयां थो ऐं उन खां अलावा ॾिसो मां F2 खे प्रेस कंदुमि त एडिट जो ऑप्शन ईंदो। ऐं मां हाणे एंड खे प्रेस कंदुसि त लास्ट में ॾिसो कर्सर ईंदो ऐं हाणे मां बैक स्पेस खे प्रेस कंदुसि त इहे अखर डिलीट थींदा वेंदा। ऐं हाणे मां एंटर खे प्रेस कंदुमि त ॾिसो फ्लोर चार्ट रीनेम थी वेंदो। ऐं उन खां अलावा हाणे अचूं था हिननि जी ऑर्डर ते। रेक्टेंगल खे ॾिसो मां सिलेक्ट कयां थो। हाणे रेक्टेंगल पहिरें नंबर ते आहे ऐं अगरि मां ॾिसो सेंड बैकवर्ड खे क्लिक कंदुसि त ॾिसो रेक्टेंगल ॿिए नंबर ते ईंदो ऐं अञा मां वधीक सेंड बैकवर्ड खे क्लिक कंदुसि त ॾिसो लिस्ट में ॾिसो रेक्टेंगल 3 नंबर ते आहे। ऐं उन खां अलावा तव्हां हिते ॾिसो ड्रैग करे ॾिसंदो हिनखे त ॾिसो हीउ 3 नंबर ते आयो आहे। ऐं अगरि मां हिनखे ॿिए नंबर ते आणणु चाहींदुमि त ब्रिंग फॉरवर्ड जे बटन खे क्लिक कंदुसि त ॾिसो हीउ ॿिए नंबर ते अची वेंदो ऐं अगरि मां वधीक हिनखे क्लिक कंदुसि त हीउ पहिरें नंबर ते अची वेंदो। ऐं हाणे असां चऊं था जेको आहे हाइड ऑल ते हाइड ऑल खे क्लिक कंदासीं त जेके बि शेप्स हूंदा हाइड थी वेंदा ऐं शो ऑल खे क्लिक कंदासीं त जेके बि शेप्स आहिनि उहे शो थी ईंदा। ऐं उन्हनि खां अलावा ॾिसो हीअ जेका आइटम जी लिस्ट आहे हीअ शेप्स जा नाला आहिनि ऐं हिननि जे भरिसां जेको यक जो निशान आहे इनखे ओपन आहे बटन चइबो आहे। अगरि मां हिनखे कंहिं बि शेप खे इन्हनि मां हाइड करणु चाहियां त ॾिसो मां ओपन आई बटन खे क्लिक कंदुसि त उहो शेप जेको आहे हाइड थी वेंदो। रेक्टेंगल जे भरिसां मां ओपन आई बटन खे क्लिक कयां थो त ॾिसो रेक्टेंगल हाइड थी वियो आहे ऐं हीअ जेका लकीर आहे हिनखे क्लोज़ड आहे बटन चइबो आहे ऐं हिनखे मां क्लिक कंदुसि त ॾिसो रेक्टेंगल शो थींदो। ऐं हा उन खां अलावा ॾिसो मां कंहिं बि तव्हां शेप्स खे सिलेक्ट कयां थो ऐं हीअ जेका फॉर्मेट टैब ओपन थी आहे इनखे क्लिक कंदुसि त अरेंज ग्रुप में बि तव्हां ब्रिंग फॉरवर्ड ऐं सेंड बैकवर्ड जो इस्तेमालु करे सघो था। जेके बि नाज़रीन हीअ वीडियो ॾिसी रहिया आहिनि अगरि हिन वीडियो मां तव्हां कुझु पिरायो था हीअ वीडियो तव्हांखे यूज़फुल लॻे थो काइंडली मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं हिन वीडियो खे शेयर कयो जिन बिगिनर्स खे MS वर्ड सिखण जी ज़रूरत आहे। ख़ासि करे हीअ वीडियोज़ मां बिगिनर्स लाइ ठाहे रहियो आहियां। तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।